ये जो आप मेरे पीछे क्राउड देख रहे हैं, ये कोई मामूली क्राउड नहीं है. Sindhis in Canada have gathered together to watch the first screening of the film Byo Cha Khape in Toronto. It's the first Sindhi movie ever released in Canada. So let's just go check out what they have to say about the movie. What do you think of the film? It was amazing. It was great. ॾाढी रह मूवी आहे, मज़ो अची वियो, टोटल पैसा वसूल. Oh, fantastic. ॾाढो सुठो भाई. असांखे त ॾाढी ख़ुशी थी थिए हे मूवी ॾिसी करे ऐं सभिनी जी कलाकारी ॾिसी करे असांखे ॾाढो आनंद थो अचे. वी आर सो प्राउड. जाम सुठी पिक्चर हुई. मां सोचियो ई न कैनेडा में मां सिंधी पिक्चर ॾिसंदमि. ॾाढी सुठी मूवी ॾिसी करे मज़ो अची वियो. एॾनि सालनि खां पोइ असां सिंधी मूवी ॾिठी आहे. Like the movie, it was my first Sindhi movie, and was it fun too? It was really fun to watch, and it was really nice. Speak it that much, but I understood, so I loved that. 40 सालनि खां पोइ हीअ पहिरीं सिंधी मूवी ठही आहे. अचणु खपे ऐं सभिनीनि खे सिंधी में सिखणु खपे, ॻाल्हाइणु खपे ऐं इहो वधाइणु खपे. मूवी आहे तमामु सुठी कोशिश आहे सिंधी सभ्यता खे सिंधी कल्चर खे वधाइण जे लाइ. तमामु सुठो. काफ़ी वक़्त खां पोइ असां त सभु सिंधी गॾु थिया आहियूं ऐं सिंधी ॻाल्हाइण जो असांखे मौक़ो मिलियो आहे. सिंधी मूवी ॾिसंदासीं, ॾाढी ख़ुशी थी. मूवी ॾाढी सुठी हुई. वेरी नाइस मूवी एंड वी लुकिंग फॉर. छा खपे? ॿियो छा खपे?